बजट जी काफ़ी हिते बहस मुबाहिसा हलन था पिया त बजट जे हवाले सां मीटिंग रुकी आहे, बजट जी जेको आहे उहो डिले थियो आहे, त कोई 28th अमेंडमेंट कोई कुझु पर हाणे वरी ॻाल्हियूं जेके आहिनि पीपल्स पार्टी सां कल्ह बि मुलाक़ात थी, पीपल्स पार्टी सां अॼु बि मुलाक़ात थी, पर हाणे अक्सर माण्हू जेके आहिनि उहे ॻाल्हियूं हाणे थोरो चवंदा त को तरमीम बरमीम जी ॻाल्हि न आहे, को IMF जूं बि कुझु शर्तूं आहिनि, कुझु पीपल्स पार्टी जूं पंहिंजियूं बि जेके आहिनि उहे आहिनि तहफ़ुज़ात आहिनि। ॾिसो कल्ह पाण इहो त डिस्कस कयो त अगरि त को तरमीमूं वरमीमूं आहिनि त पोइ त हिकिड़ो तमामु मुंझाईंदड़ किसो आहे। हिकिड़े बजट ते हर साल ई पीपल्स पार्टी खे कुझु हूंदा आहिनि त भई हीअं रिलीफ ॾेई छॾियो, हू करे छॾियो, तरक़ियाती कमु हीअं करे छॾियो, हू करे छॾियो, आख़िर में उठा थी वेंदो आहे, उनमें को मसइलो न आहे। हींअर मसइलो उहो ई आहे त जेके फंड्स सूबनि वटि फंड्स आहिनि, त अॼु शायदि मोहसिन नक़वी 2 कलाक ज़रदारी साहिब सां मिलियो आहे, त ज़ाहिर मोहसिन नक़वी शहबाज शरीफ़ साहिब जो त नियापो खणी कोन वियो हूंदो, जिन्हनि जो खणी वियो हूंदो उन्हनि जो खणी वियो हूंदो, त हू पैसनि जो मसइलो आहे। फ़िलहालु मसइला त सभई आहिनि, पाणी बि आहे, पैसा बि आहिनि, अलिफ़ बि आहे, बे बि आहे, पर बजट सां रिलेटेड कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त हुन में इशूज़ हूंदा त पैसा जेके सूबनि वटि वञनि पिया, अगरि NFC में बि चेंज नथा कयो, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में बि चेंज नथा कयो, त भला को अणचयल तरीक़े सां ख़ामोशी सां सूबा पंहिंजा पैसा घटाए वञनि ऐं वफ़ाक़ रखी वठे पंहिंजा उहो सूबनि जा पैसा ख़र्च करे वठे पाण, जंहिंमें को पब्लिक नोटिस में ॻाल्हि न अचे, को तरमीम या कानून न ठहे, त अहिड़ी का अंडरस्टैंडिंग ठाहिण जी कोशिशि थी रही हूंदी। उहो देरि सवेर मञी वठंदी पीपल्स पार्टी बि ऐं नवाज़ लीग। हिननि मामलनि ते पीपल्स पार्टी हिकु कुझु शयूं मञाईंदी मोट में, बार्गेनिंग जीअं थींदी आहे, पर इन ते को सेटअप खे को मतिलबु चैलेंज पीपल्स पार्टी न कंदी। पोइ फ़िलहालु सम्झे त माना 28th अमेंडमेंट जेका आहे उहा फ़िलहालु उहो ॾिसो, आउं शुरू खां ख़्याल जो हुउसि ऐं ॿिया बि ख़्याल जा हुआ, पर आउं बि हिन ख़्याल जो हुउसि त हीअ जेसि ताईं ईरान वारो मामिलो हल नथो थिए तेसि ताईं जेको मेजर रीशफल थियणो आहे मुल्क में, जेको एजेंडा ते रखियो वेठा आहिनि इस्लामाबाद जे पाड़े वारा, उहो तेसि ताईं हुन में हथु न विझंदा जेसि ताईं ख़िते में सूरतहाल तवाज़ुन वापसि ठीकु नथो थी वञे, मतिलबु वापसि ठापुर नथी थी वञे, छाकाणि त एतिरी महांगाई में माण्हू उअं ई तमामु घणा नाराज़ आहिनि। एतिरी बिजली जी हाणे अॼु ॿुधोसीं त ₹1 शायदि 70 पैसा फ़ी यूनिट वधाइण जी ॻाल्हि पई थिए सॼे मुल्क में, ₹1 फ़ी यूनिट। तव्हां अंदाज़ो त कयो छा थींदो। त पेट्रोल नाले मात्र घटाइनि था, बिजली वधी वञे थी, जेके शयूं वधी वयूं आहिनि आम वहापे जूं उहे हेठि नथियूं वञनि। न अञा बिजली त सिर्फ़ु रेट वधायो अथऊं, अञा जॾहिं इहे टैक्सिस वधाईंदा त पोइ ऑटोमेटिकली बिजली जो रेट अञा वधी वेंदो। त मतिलबु हीअ ₹1.70 खां चढ़ी करे ₹2 यूनिट थी वेंदो। टैक्सिस जॾहिं वधंदो पोइ मथां चवनि पिया 9 बजे कारोबार बि बंदि करे छॾियो, हीअ बि करे छॾियो। त हिन सॼी माण्हुनि में एतिरी अॻु में ई फ्रस्ट्रेशन आहे, बेरोज़गारी पंहिंजे उरूज ते आहे, ॿिया सभु प्रॉब्लम्स त आहिनि। यानी तव्हां वटि हीउ तूफ़ान आयो त हींअर पढ़ियो TV ते ॾिठो पिए त को 8 या 10 ज़िलनि में अपर सिंध में बिजली ग़ाइबु थी वई आहे, छाकाणि थंभा उॾामी विया आहिनि। असांजी सेप्को ऐं हेस्को ऐं हिननि कारकर्दगी त शानदार आहे न, त पूरा थंभा उॾामी विया आहिनि, त ट्रांसमिशन मुतासिर थियल आहे। हाणे 8-10 ज़िलनि में हिन कहर जी गर्मी में अगरि लाइट न हूंदी माण्हुनि जो साह मुठ में हूंदो न, ऐं लाइट न आहे त सिर्फ़ु ईअं न आहे त को गर्मी आहे, पोइ ज़ाहिर आहे तव्हांजो इंटरनेट बंदि आहे। असां वटि ज़ाहिर आहे उहा इलेक्ट्रिसिटी खां सवाइ त ई वाईफाई सभु बंदि थी विया। त हिकिड़ी सिचुएशन तकलीफ़ था माण्हुनि खे सां गुज़रे पई, ऐं इन माहौल में को बेइंतहा कॉन्ट्रोवर्शियल ॻाल्हि जेके सूबे जे माण्हुनि खे सफ़ा चिड़ाए विझे, उहो करण खां शायदि पासो कयो वेंदो। अफ़रा तफ़री जंहिंखे सोली सिंधी में चऊं, हर तरफ़ हिकिड़ो क्योस हुजे थो। इन जे लाइ 2 थ्योरीज़ हुजनि थियूं। हिकिड़ो इहो हुजे थो, थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में, सॼी दुनिया में हिकिड़ी थ्योरी हुजे थी त हीउ कंट्रोल्ड क्योस आहे, ज़रूरी आहे एतिरो क्योस रखिजे जे माण्हू को इज्तमाही रिएक्शन जो न सोचे, को कॉकरोच पार्टी न ठाहे वठनि, त हिकिड़ो क्योस रखो ऐं माण्हुनि खे ईअं तिर बितर हर कंहिंखे पंहिंजी परेशानी पंहिंजे सिर जी लॻल हुजे, पंहिंजे
पेट जी लॻल हुजे, पंहिंजे ख़फ़नि में बीमारी जी, हिन जी उन जी, ज़मीन अलाए छा छो माण्हू परेशान रहनि, पर ही कंट्रोल्ड क्योस हुजे। पर हिस्ट्री इहो ॿुधाए थी ख़बर न पवंदी आहे त हू क्योस या अफ़रा तफ़री केॾी महिल कंट्रोल मां ॿाहिरि बि निकिरी वञे थी। सो आउं नथो चाहियां त हीउ को हथ ठोकी क्योस आहे, ज़ाहिर आहे इहो, लेकिन हिन खे एड्रेस ॾिसो, अगरि घर में 4 ॿार आहिनि, नंढा नंढा पितकड़ा, उहे विढ़नि पिया, हिक ॿिए खे हणी धकड़नि पिया, गोड़ कनि पिया, हे कनि पिया। अगरि माइट माउ पीउ जेको बि या वॾो जेको घर में आहे, हू हुननि खे झले न पियो, त छा फ्राइड जी थ्योरी जे करे न पियो झले? छा हू इन करे न पियो झले? 2 सबब थी सघनि था, या हुनखे परवाह न आहे, या चाहे थो ठीकु आहे आउं थोरो ॿियो कमु करे वठां, भले पाण में लॻा पिया हुजनि। अब्दुल समूर सुमरो कराची मां। जी सुमर साहब, छा चवणु चाहींदा? जेको अर्ज़ी हुयो त सिंध में 17 सालनि खां पोइ बि जेको आहे 13 साल जो गिलगित बल्तिस्तान ते ॾियनि था साईं जन बिलावल साहब, त हाणे तव्हां छा था सम्झो त हेॾे मोकिलणु, इहे जेके कराची ऐं ग्वादर वारो वफ़ाक़ चाहे थो, उन में घणो अॻिते त न ईंदा? ऐं पीपुल्स पार्टी लेट त न थी वई आहे? थैंक यू सर। लेट छा में थी वई आहे? सवाल छा? पीपुल्स पार्टी लेट त न थी वई आहे? सवाल छा हो? उहो ई त मूंखे, हा अच्छा, साईं चवनि था त पीपी लॉन्च जेको बलोचिस्तान में जेको जलसा वलसा ऐं पंहिंजा प्रोजेक्ट ॿुधाए थी पई, हाणे एतिरो टाइम गुज़री वियो आहे, छा पीपुल्स पार्टी लेट त न थी वई? बलोचिस्तान में या गिलगित बल्तिस्तान? मुंहिंजे ख़्याल सां गिलगित बल्तिस्तान में ॿुधाइनि पिया साईं। त गिलगित बल्तिस्तान में त को बि पॉलिटिकल पार्टी, कॾहिं PTI खटे वञे थी, कॾहिं पीपुल्स पार्टी बि खटी हिकु दफ़ो, नवाज़ लीग। लेट छा हूंदो आहे? पर पॉलिटिकल फोर्सिस मां माण्हुनि खे एतबार केतिरो आहे? मिसाल तव्हां ॾिसो न त हींअर 2 मेजर पॉलिटिकल फोर्सिस गिलगित बल्तिस्तान में जेके तकरीरूं आऊं ॿुधां पियो, नवाज़ शरीफ़ साहब करे वियो त भई हू पंहिंजा ॾुख ॾोरापा अलॻि ॿुधाए वियो त भई मूंखे कढियऊं त मुझे क्यों निकाला, ऐं फिर लोग क्यों ख़ामोश रहे। हा, लेकिन चईं त भई आऊं बसि तव्हां मूंसां गॾु थियो, ऐं गुल गुलज़ार करे ॾींदुसि तव्हांखे। पीपुल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब बि इहो चवनि पिया, 18th अमेंडमेंट है असीं ठीकु करे छॾींदासीं। ज़ाहिर पॉलिटिकल पार्टीज़ त हिकिड़ो तव्हांखे फ्यूचर जो ख़्वाबु ॾेखारे सघनि थियूं न। इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त मतिलबु जेको मुल्क में समूरी पॉलिटिकल फोर्सिस, इवन PTI बि पावर में त रहियूं आहिनि, त किथे न किथे माण्हुनि वटि इहो सुवाल त ईंदो हूंदो न त भई पोइ तव्हां एतिरा 50, 60, 70 सालनि खां पावर में वारे वटे अची ईंदा रहिया आहियो, त पोइ छा फ़र्क़ु पियो आहे? उन लाइ हुननि वटि पंहिंजी कारकर्दगी आहे। लेकिन बहरहाल माण्हुनि वटि चॉइस छा आहे? माण्हुनि वटि यही पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, इन्हनि में कंहिंखे वोट ॾियणो आहे। अगरि फेयर इलेक्शन थियणो आहे, पीपुल्स पार्टी बि तहफ़ुज़ात जो इज़हार करे पई, उन्हनि जो हू जेको आहे चंद साहब, उहो चए पियो त हीअ इलेक्शन में मामलात गड़बड़ थींदे नज़र अचनि पिया। उहो त पंजाब पुलिस लाइ बि चवनि था त पंजाब पुलिस तव्हां कहिड़े खाते में तैनात कई अथऊं? पंजाब पुलिस तैनात कई अथऊं न की GB में, त पोइ ठीकु आहे न, पोइ सम्झो न ॻाल्हि खे त हाणे लेकिन पंजाब पुलिस बि छा करे वठंदी, जंहिंखे करिणो हूंदो इलेक्शन। मूं तव्हांखे पहिरें ॾींहुं गुज़ारिश कई पिए त मूंखे त को अहिड़ी का ख़ुशफ़हमी न आहे त इलेक्शन फेयर थींदा, आउं हैरान थींदुसि। ज़ाहिर आहे, उहो त हाणे सभिनी खे ई सम्झ में अची वियो आहे त हिन वक़्तु। पर साहिबु इहो बि वॾो इशू आहे, छो जो इन ते हाणे माण्हू ज़ाहिर तबसरा कनि था पिया। जीअं त पाण कल्ह बि डिस्कस कयोसि त हीअ जेको आज़ाद जम्मू कश्मीर में जेका हिकिड़ी अवामी एक्शन अलायंसिस या कमेटी जेका उभरी आहे, हाणे उनखे इग्नोर कयो थो वञे। अॼु बि जेको आहे उहो APC घुराई वई, उहो ज़ाहिर नथा वञनि। हू चवनि था पिया असां 12 सीटुनि ते न त नेगोसिएशन्स ई नथा करणु चाहियूं, तव्हांखे इहे 12 सीटूं ख़तमु करणी पवंदियूं। दोज़ आर फॉर द पीपल हू आर नॉट फ्रॉम द कश्मीर बट ॿियनि जॻहियुनि तां हुजनि, ऐं उन्हनि खे 12 सीटूं रिज़र्व करे ॾिनियूं वयूं आहिनि। त उन ते हुनजो एतिराज़ु आहे, हू चओ त न हुजनि ईअं त। पर सरकार जेको आहे उहो बीठी आहे हिन ॻाल्हि ते। हाणे APC घुराए वरिती, त हाणे APC में अगरि उन्हनि फ़ैसिलो करे वरितो त 12 सीटूं बीहंदियूं, त पोइ हिननि खे इग्नोर कंदा। लेकिन आज़ाद कश्मीर जे माण्हुनि जे एहतजाज खां सरकार डिॼे थी, इहे ॿिए हंधि सिंध में या पंजाब में या किथे हुजनि त सुॼाए विझनि, हुते थोरो घबराइनि था। कोशिशि कई आहे कल्ह प्राइम मिनिस्टर आज़ाद कश्मीर चयो न त असीं कोशिशि कंदासीं त हीअ रोडनि ते न अचनि, छाकाणि आज़ाद कश्मीर में अगरि माण्हू रोडनि ते अचनि था त उन्हनि सां ओड़ो बेरहमाने तरीक़े सां
उन्हनि खे नथो कुचलियो वञे जीअं बाक़ी पाकिस्तान में थिए थो। आज़ादु कश्मीर खे थोरो स्पेशल प्रिविलेज आहे हिन मामले में। पोइ उन्हनि खे ख़ैर सो इन करे छाकाणि आज़ादु कश्मीर में अगरि पुलिस ब्रुटैलिटी या हीअ सभु कुझु कबी त पोइ हिकिड़ो तासुरी ॿियो वेंदो। मसइलो थी पवंदो। तासुरी ॿियो वेंदो। तंहिंजे करे उते कोशिशि कनि पिया कंहिं सूरत हिन खे रिझाए को मंझराए वठिजे, उहे नथा मञनि। ऐं लेकिन गिलगित बल्तिस्तान बि ईअं ई मामिलो आहे। हुननि खे हाणे रिज़िस्ट करणु रिएक्ट करणु अची वियो आहे। लेकिन वोट में आउं नथो सम्झां त किथे बि को माण्हुनि खे वोट जो आज़ादाणो हक़ इस्तेमालु करण जी इजाज़त मिलंदी, आउं नथो सम्झां। पर पोइ माण्हुनि खे निकिरण जी इजाज़त मिलंदी वोट खां पोइ? हिननि इलाइक़नि में यस निकिरण जी इजाज़त मिलंदी। पोइ सरकार इलेक्शन ते अगरि कोई एतिजाज थिया या कुझु अहिड़ो थियो त पोइ सरकार छा कंदी? बसि पोइ ॻाल्हियूं पोइ डेग ॿियो छा कंदी आहे। लेकिन आणणा त पंहिंजा चीफ मिनिस्टर आहिनि, पंहिंजा आहिनि।